हज़रदारान इमाम हुसैन जी इज़्ज़त जान माल जी हिफ्ज़ अमान जल सलवात वानियान जी दुआउन ऐं पंहिंजी पंहिंजी दुआउन हाजतुनि जी क़बूलियत लाइ सलवात बाबा से ॻाल्हायूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
अल्हम्दुलिल्लाह व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। सलावत आले मोहम्मद जिज़ा। बारगाह इलाही में दुआ है त अल्लाह तबारक व तआला सहता मोमिनीन जे पारा मजलिस जो ही तमाम अल्लाह अपनी बारगाह में कबूल फरमाए। मौला उन्हनि जे जुमले मरहूमीन जो गुनाह माफ़ फरमाए। मौला अवा असांजे मथां उलमा जो सायो क़ाइम व दाइम रखे। अदादारान इमाम हुसैन उलमाए हक़ जा जेतिरा ज़ाहिर जा लिखियल दुश्मन आहिनि अल्लाह उन्हनि खे हिदायत फरमाए। मौला तव्हां असांखे मौत खां पहिरियां बार बार करबला ऐं शाम जो ज़वाल जेके मोमिन बे औलाद हिकिड़ो मोमिन बे औलाद अल्लाह उनजो जोड़ियो आबाद फरमाए। दुआउनि जी क़बूलियत लाइ सलावत बावाज़ बलाए। हुक्म जी तामील कंदे हाज़िर थियो आवाज़ जो साथ मुसलसल जामे अज़ा जे करे घटा लेकिन इमाम हुसैन जो ज़िक्र आवाज़ुनि मौसमिन जो मोहताज न आहे। यकीनन तव्हां मूंखां वाक़िफ़ हो ॻाल्हाईंदो त बि पढ़ंदुसि जे न ॻाल्हाईंदो त बि जेको पढ़णो आहे उहो पढ़ंदुसि। अॼोकी गुफ़्तगू जो उनवान जनाब हज़रत इमाम हसन मुश्तबा है जिला जो ॾींहुं मनसूबन मौला सां फ़क़त अमीरुल मोमिनीन जा फ़ज़ाइल न आहिनि उन्हनि जा बि आहिनि उन्हनि जे हर हिकु बच्चे जा भी फ़ज़ाइल। मजलिसी अलहराम 110 जुल्दन में बिहारुल अनवार जिनकी माना है नूरन जो समुंड 110 जुल्द लिखी चई काश अञा ज़िंदगी मिले हा मां अली ऐं अली जे बच्चन जी इज़्ज़त जो हिकु कतरो भी लिखी न सघां। इरशाद लहींदो थे सलाम अल्लाह जो उन्हनि बाननि ते जेके अल्लाह जा चूंडियल तुंहिंजी मुंहिंजी चूंड और आहे हुन जी चूंड और आहे। तॾहिं हिकिड़ो जुमिलो आहे त कंहिं खाईंदा हुजनि बि को पुछो मौला भला हो जंहिंखे मोकिले उनखे मञूं असांजे पाण जहिड़े खे मञूं त छा थींदो। अहिड़ा जा जुमिला आहिनि जंहिंखे हो चूंडे जंहिंजो इंतिखाब हो करे जो उनखे मञींदो त कॾहिं पशेमान कोन थींदो। इन जे लाइ जो जंहिंखे तव्हां चङो मुड़ुसु ठाहींदव इन हुकम मिसल कमु अवां जहिड़ो हूंदो तव्हां जहिड़ा भला हो अहिड़ो भलो हूंदो गुनाहगार हूंदो ख़ताकार हूंदो ऐब हूंदसि पर जंहिंखे हो मुस्तफ़ा मुस्तफ़ा जी माना है चूंडण मुंतख़ब करणु इंतिखाब करणु पर जंहिंखे मुस्तफ़ा जा मुश्तबा जा मुर्तज़ा हो बनाए उनमें को ऐब नथो थी सघे। खोड़ा ऐं उनजे इलाइक़े जा आयल मोमिन हो तॾहिं मां हिकिड़ो जुमिलो पढ़ंदो आहियां दुनिया वारनि न दुनिया वारनि जे पीरनि वस कया त को अली में गुनाह जा ऐब ॻोल्हियूं पर ॻोल्हींदे मरी धप करे या न अली में ऐब मिलियो न अली जे पुटनि में ऐब करे मिलियो। इहो आवाज़ खोड़ा जी गेट ते न पहुतो भलन जे बाईपास ते आवाज़ पहुचे। जै हस्ती ते गुफ्तगू विलादत हिजरी में इन इमाम जा ब नाला ब कुनियतूं 10 लक़ब ब कहिड़ा नाला। इब्रानी ॿोली में मौला जो नालो आहे शब्बर तौरेत में भी जेको ज़िक्र थियो आहे नालो अथसि शब्बर अरबी में अथसि नालो हसन। हसन नालो छो कंहिं पुछा कई अल्लाह जे नबी खां त हिन नवास जो नालो हसन रखियो अथव छो चए मां न हुन चयो हुन जो हुकूमत नालो हसन चए मौला ॿिया बि नाला हुया हसन छो नबी जा जुमला ले अन्नहु हुस्नुन बैन समावात वल अर्ज़
हसन इन लाइ नालो रखियो त मास जो आसमानन और ज़मीनन जे हुस्न जी झलक जो नालो हसन मुजतबा। बनाना इब्रानी बोली में शब्बर, अरबी में हसन, बकुनियतों अबू मोहम्मद अबुल कासिम। 10 इमाम हसन मुजतबा जा लक़ब। पहरियों लक़ब तस ताहिर। ताहिर माना पाक। ता असां वटि जेकॾहिं बचड़ो अचे त दाई चवंदी जल्दी कयो वेंजारियोसि गुस्ल ॾियोसि पाक थिए त पोइ आज़ान कन में ॿिए में अकामत। हिन जी पाकाई जो आला मिसाल ॿुधो। रवायत में यातलमा सकतल हसन अन बतन उम्ही फवज़अ जबहतु अलल अर्ज़ वक़ाल बिसौतिही राफ़िअन अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न जद्दी मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व अशहदु अन्न अबीन अली वलियुहु अल्लज़ी युहिब्बु लैसा कल्लहु शरीफ वल्लज़ी यबग़दहु। इमाम हसन मुजतबा लाइ या तो ही मूड बच्चो अचे त गुस्ल जो मोहताज। तारीख़ लिखो जॾहिं हसन मुजतबा माउ जे शिकम मां हेठि आयो अचण सां पंहिंजी पेशानी ज़मीन ते आवाज़ सां तो चवे त मां गवाही थो ॾियां हो वहदहु ला शरीका। गवाही थो ॾियां मुंहिंजो नालो मोहम्मद हुन जो रसूल आहे। मां गवाही थो ॾियां मुंहिंजो बाबू अली हुन जो वली आहे। मां गवाही थो ॾियां जेको अली खे मञे इन जहिड़ो शरीफ कोन्हे। जे मुंहिंजे बाबे अली खे छॾियो इन जहिड़ो कोई ज़लील कोन्हे। सवाल पैदा तो थे थी सके तव्हांजो जुमिलो पहिरियां बि ॿुधो हुजे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त नई शइ ॾियां। कंहिं चयोमांव पुछा कंहिं चयोमांव मल फ़र्क़ु बैन औलादना व औलादकुम। असांजे बच्चनि में अव्हांजे बच्चनि में फ़र्क़ु आहे। हाँ जुमिला वॾो फ़र्क़ु आहे। अच्छा मौला कीअं फ़र्क़ु आहे? जीअं अव्हांजे घर में बच्चा ॼमनि असांजे बि घर में बच्चा। इमाम चुस जॾहिं तव्हांजे घर में को बच्चो ईंदो आहे उहो पाक न हूंदो आहे, गुस्ल जो मोहताज थींदो आहे। असांजे वेड़े में जेको बि अचे ॻाल्हाईंदो पोइ आहे अव्वल हुनखे सजदो करे ॿुधाईंदो आहे त हुनखे झुकबो हालत पाकाई में आहे, निजासत में न आहे झुकबो। तव्हांजे वेड़े में जेको बि बच्चो अचे तो हुनखे को कपिड़ो पातल न अचे। पोइ ज़ाहिर आहे माउ जी शिकम कपिड़ा कहिड़ा पाए ईंदो। जुमला मां वलद इंदना औलादन इल्ला अलैहिम सौबुन मिन अस्याबिल जन्न। बुद्ध इहो ई त फ़र्क़ु आहे तव्हांजे बच्चनि ऐं असांजे बच्चनि में। तव्हांजे वेड़े में जेको अचे कपिड़ा न पोइ असांजे वेड़े में जेको बि अचे ईअं न ईंदो आहे। जन्नती लिबास पाए पोइ ॿाहिरि दुनिया में ईंदो आहे। हा त भले लॻिया पिया हैदरी। सवाल तो ते पैदा है इमाम हसन मुजतबा पहिरें ॾींहुं क़ुरान पढ़ियो छो? ज़हन फ़क़त मुझे छा इल्लत आहे जो पहिरें ॾींहुं इमाम हसन मुजतबा अचण सां क़ुरान जूं आयतूं पढ़ियूं? वरी ॿियो नबी जो नवासो जिस्म खां सिर अलॻि तभी तिलावत क़ुरान में मशगूल आहे। ज़हन थोरो मुझे कजो। मसाबी नाइन जो मारो ॿुधाईंदो त इहे हस्तियूं आहिनि छा। अली वारो तव्हां असां वटि जेकॾहिं को अचे त चुप। छा इल्लत आहे जो हे अचण सां अली जे बचड़े पहिरें ॾींहुं बि क़ुरान वर्जे करे इमाम हुसैन जो बुलंद आवाज़ सां सलावत अलैहि। गरीबी उलमाए हक़ा मराज अज़ाम जे हिफ़्ज़ जलाए सलावत आवाज़ लगाए। साईं जन जेस ताईं हिते पहुचनि तेस ताईं तव्हां बुलंद आवाज़ सां पिया पढ़ो सलावत।
भी उलमाए हक़ मराज अज़ाम आशिकान अली अज़ादारान इमाम हुसैन जब ज़मान जला सलावत बाबा से लाला साईं जन जी विया आहिनि तव्हांखे बि कोशिश इहा हूंदी आहे त कंहिं बहितरीन पाइण वारे ऐं आलिम दीन खे घणी देरि विहारिजे बसि ॿ जुमिला ॿुधो तव्हां असां हर रोज़ था गॾिजूं साईं खे टाइम ॾियूं त इमाम जो पहिरियों लक़ब छा आहे ताहिर ज़हन में आहे थोरो बसि मूं सां ॻाल्हायो त मां छॾियां ॿ नाला ॿ कोनियतूं 10 लक़ब पहिरियों लक़ब इमाम हसन जो ताहिर अचण सां इमाम हसन मुश्तबा क़ुरान छो पढ़ियो आयतुल्लाह ताई साहब जो जुमलो छा इल्लत आहे जो अली जा उहे बचड़ा हिकिड़ो अचण सां क़ुरान थो पढ़े ॿियो वरी जिस्म खां सिर अलॻि आहे त बि क़ुरान इल्लत छा है साईं जिनजा जुमला थे नबी जे नवासन इन हालत में कुरान पढ़ी पंहिंजे नाने जी इज्जत ॿुधाई आहे नाने जी इज्जत ॿुधाई आहे जिन खे ज़हन में इहो हो त मोहम्मद बुखार में कुरान विसारे छॾियो हो हसन मुश्तबा पहिरें ॾींहुं अचे जिथे ॿिया बच्चा चुप उते अली जे लाल कुरान पढ़ियो ऐं इमाम हुसैन 11 मुहर्रम को 4 सफर ताईं कूफे का शाम जी हर बाजार में कुरान पढ़ियो कुरान पढ़ी उन जे मुंह ते चमाट हणी चयो ॾिसो जंहिंजा नवासा जिस्मन को अलॻि थियनि त बि कुरान कोन थो विसरे त नाने बुखार में हिज़ियारो कीअं ॻाल्हायो बस इन लक़ब इलाही ॻाल्हियूं मां छॾियो हिकु ॿियो ॿुधो हुज्जत इमाम हसन मुश्तबा जो ॿियो लक़ब अल्लाह जी मख़लूक़ ते हुज्जत टे ॼणा हिकु इमाम हसन आहे ॿ ॿिया मां तॾहिं कंहिंजो नालो न आहियां खणंदो तव्हांखे बि चवंदो आहियां जॾहिं ख़ालिक़ काइनात अबू लहब जो नालो खणी थो सघे ॿियनि जा न तोखे ॿुधाए थो त तूं कंहिं चए खे नचो मतां बि तुंहिंजे सचे अली खे चई हुजे इन जे लाइ जो इन लहलम यखलक खलकलान आमतन जो हुन करीम रब लानत के अंधो पैदा न कयो आहे इन यफर इला कुल मुस्तकिन कल हिब्बत इला साहिबहा वल मौत इला साहिबहु लानत पंहिंजे मुस्तक खे ईअं ॻोल्हींदी जीअं दाणो खाइण वारे खे मौत मरण वारे खे मां जुमिलो पढ़ंदो तव्हां वटि अगरि को चवे व्याजी ते लानत हुजे ई पाण व्याजी या लानत परे पंधु कंदी कोन अगर को चवे जुवारी ते लानत हुजे पाण जुवारी लानत परे वेंदी कोन तॾहिं जुमिला हन अगर को खोड़ा जा किथे वेही चवे चोर ते लानत या उतों वारे चोर ते वञे या न वञे बतूल जे हक़ खाइण वारे चोर ते ज़रूर वसंदी आहे आवाज़ बाईपास ते आयो दरे बस इहा ॻाल्हि टे ॼणा मदीनो छॾे इमाम हसन हिका ॿ ॿिया ॿाहिरि विया काउनत नखलत याबसा सुकल खजिया हिकिड़े चयो लैत कान फीहा रतबन काश इन में डंग हुजन हा काश डंग हुजन हा इमाम हसन मुश्तबा जा जुमला छा चाही तो त तोखे डंग मिलन हाँ चाहियो था हसन मुश्तबा बीठे जो अयत नखलत याबसा ओ सुकल खजी अता महीना हुक्म तो जाए खारा लफ्ज खत्म थिया अली जे लाल जा डंग तैयार जीअं डंग तैयार थियल ॾिठा पिन बिन बज के ॿाहिरि ढोड़िया डंग पटनि पर अजब आहे जेको खाइन ज़हर जेको खाइन कड़ो पर जेको हसन मुश्तबा जे हथ में अचे मिठो
जेको जेकॾहिं हुननि जे हथ में अचे त ज़हर, जे इमाम जे हथ में अचे त मिठो। चवंदा मौला आहे छा इहा ई डंग आहिनि, असां था खाऊं त ज़हर, तव्हांजे हथ में मिठो। इमाम जा जुमला मां मखलूक ते हुज्जत आहियां, यादि रखिजो हे मुंहिंजे हुकुम सां थिया आहिनि तयार। जे मुंहिंजा मुहिब थी खाईंदो ज़हर बि मिठो थींदो। जे मखलूक मौका शइ खाई ऐं अली जे पुटनि खे छॾियो त मिठो बि ज़हर लॻंदो। पुछंदा मौला भला हिन में घणा डंग आहिनि? हिन महिल घणा? इमाम जा जुमला 4004 डंग आहिनि। हिकिड़ो शख्स आहे जो नालो अब्दुल्ला बिन आमिर बिन कुवैर, उनखे कंहिं चयो त हिकिड़ो त डंग लिकाए। हिकु लिकाए चए हाणे गणियो त 4003 थिया। चए मौला तो चयो त 4004, हे त 4003 थिया। अॼु तुंहिंजो इल्मु ख़तम थी वियो, ॻाल्हि सची न थी। इमाम जा जुमला आसमान रही थो सघे, ज़मीन ख़तम थी सघे थी, अली जे बच्चे जो जुमलो ग़लति नथो थी सघे। 4004 डंग हूंदा। इमाम बीह करे हिकिड़ो जुमलो चयो, अय्यतु हल रतब आइन अंत, ओ खची जा डंग किथे? हथ में जेको लिकल हो उनजो हथ खुलियो, साम्हूं आवाज़। इमाम जा जुमला हे त तुंहिंजे हथ में आहे। जे इहो ई डंग मशरक़ में हुजे हा, मां हसन हिनखे हितों सॾिया हा, हे जो होॾो जवाब न अचे हा, तवाली जो खून ई न आहे। बस मुकायम 10 लक़बनि में हिकु लक़ब था साबिर। सब्र एतिरो कयईं जो जोधा बिन्त अशअस जे हथों ज़हर बि मिलियुसि। ये अशअस जो पूरो कबीलो दुश्मनाने अहल बैत, खुद अशअस अब्दुर्रहमान इब्न मुलजम के 3 ॾींहं पनाह ॾिनई। इन जो पुटु मोहम्मद इब्न अशअस इमाम हुसैन सां वेहण, इन जी धीअ जोधा इमाम हसन जी क़ातिल। तारीख़ लिखियो त इमाम हसन मुश्तबा के सॼो ॾींहुं रोज़ो हो। रोज़े जी हालत में जॾहिं मौला जन आया, अच्छा इहो बि मां नालो कोन थो वठां त ज़हर कंहिं मोकिलियो, लेकिन जंहिं ज़हर मोकिलियो लिखें 100 दीनार बि ॾियां थो ऐं मां तोखे पंहिंजे पुट सां बि शादी कराईंदुसि। इमाम हसन मुश्तबा ॾिसी करे जोधा खे हिकिड़ो जुमिलो चयो, ला तुसीबन्नक मिन बादी, तोखे मूं जहिड़ो शोहर वरी न मिलंदे। ज़हर मिलियो, इमाम हसन मुश्तबा उथिया रोईंदा रोईंदा। तारीख़ पढ़ो, जॾहिं बि कंहिंखे ॾुख मिलियो त उन माउ खे यादि कयो। जनाब नूह नबी जी 2500 साल उमिरि, 2400 साल में का तकलीफ़ आयसि त बि चई अम्मा। इमाम हसन मुश्तबा काॾे न विया, सिधो माउ जी क़बर अतहर ते चवंदा अम्मा कई दफ़ा मूंखे ज़हर मिलियो, मां अची पंहिंजो सीनो तुंहिंजे जिगर सां क़बर सां मस कंदो हुउसि, पर अम्मा अॼु उहो ज़हर मिलियो आहे क़तअतु कबदी, मुंहिंजे जिगर जा टुकड़ा थी विया। अल्लाह जो आहुदा हूं क़बर इमाम हसन ते पुॼाए। मौला जन हलिया रोईंदा रोईंदा। कासिम जी माउ जी जीअं न हिजरे में दाख़िल थिया, हीअं न आहे त को घर परे परे या न वेड़ो हिकु हिजरा अलॻि रहण वारो जीअं न मौला जन आया। कासिम जी अम्मा कासिम खे खयों बीठी आहे। मौला पुछे थो कासिम जी माउ निंड कान थी अचे? साइण जे थी कुझु मिंट पहिरियां निंड हुयसि। कासिम मुंहिंजे सीने ते तुंहिंजी माउ जो सॾु थियो। कासिम जी माउ पंहिंजो एॾो प्यारो अथई जो सीने सां लायूं सुठी पईं। जाग मुझे हसन के ज़हर मिली हो। अल्लाह कबूल करे। मौला ताजो खुदा हूं कब्र ज़हरा ते पुॼा। वञ वञी इतला ॾेई आ मुंहिंजे भेणनि खे बीबी बकदम खयां त मौला कासिम गया अम्मा ॾुखियो टाइम आहे। बाबे खे केॾी महिल पाणी जी घुर्ज पवंदी,
केॾी महिल पासे चेंज करण जी तूं बीह मां थो वञा साईं जी तोखे इतलाउ ॾियणु न ईंदो अम्मा मुंहिंजी हालत अहिड़ी ठाहे ॿुधाइणो न पवे पुफियो ॾिसी सम्झी वञनि फहस तुराब अला रासिही व शक कमीसहु बीबी मिट्टी खणी कासिम जे मथे ग़रीबान चाक खयईं मौला कासिम आया मूं किथे न पढ़ियो आहे त को अची लकीरूं पाए न ज़ैनब आलिया उथी थी चवे अम्मा फिज़ा लगे तो ओखो टाइम जो कुछ मिनट पहिरियां अम्मा जो सद तो ज़ैनब तो उजड़ी हुई जनाब फिज़ा जी ने ॾिठी कासिम जी कैफियत दौड़ी थी चवे ओ जेको ख्वाब ॾिठई ताबीर मिली वई ज़हर ॿुधी इमाम हसन खे शबीर मौला दौड़िया भाउ जी कैफियत ॾिसी था चवनि या अखी मन सको कसम तोखे ज़हर कंहिं ॾिनो आहे मौला पुछेसि तो छो चए तो उरीदन अक़्तल हो मोकल ॾे हुनखे मारिया मौला पुछे तो इन्हा वाहिदतन मारींदेसि मूंखे मारण वारी हिकु आहे ला योम कयोम या अबा अब्दुल्ला तोखे मारण वारो हिकु न हज़ार हूंदा केर तुंहिंजा बदला वठंदो पासे खां आवाज़ आयो को अचे या न अचे ज़हरा तो ज़रूर ईंदी बस बजमला ज़ैनब आलिया हिजरो छॾे मौला हसन जे हिजरे में दाखिल थी थे इलाही सारो पुरसो ॾिनो तो बस बजमला रोइण वारा जीअं बीबी दाखिल थी इमाम हसन मुश्तबा खे खून जी उल्टी आई जिगर जा टुकड़ा बाहर आया मौला फरमाइन था कासिम जी मां जल्दी कर लिखाए मता ज़ैनब ॾिसी न वठो जीअं बीबी लफ़्ज़ ॿुधा रोई फरमाए थी भाॼाए लिखाए न मूंखे ॾे मां खणी वञा मातमी जवान जीअं ज़ैनब आलिया जे हथन में भाउ जो जिगर आयो फलखत अला वजया खणी मुंह में हये बकाया टुकड़ा रोइण वारो खणी सिधो ज़हरा जी क़बर ते आई रोई थी चवे अम्मा तुंहिंजे अमीर पुट जो ई हालात गरीब हुसैन जो छा अल्लाह कबूल करे मौला कबूल करे बस है कुछ मिलो बियो ना बस बीयर कुछ न पढ़ंदुसि रोइण वारा तैयार थियो इमाम हसन जो जनाज़ो ज़ैनब आलिया सदे दी चवे हुसैन भाउ सब आहिनि लेकिन गाज़ी न थोलो शबीर फरमाइन दा ज़ैनब भेण तलवार खणी मदीने जे गलन में रोइंदो थो वते रोई चवंदो थो वते जंहिंजा हेड़ा ॿाहिर हुजनि उन जे अमीर भाउ खे ज़हर ॾिनो साइण फरमाए थी अब्बास खे अंदर वठी रोइण वारो शबीर जो हुक्म दियो गाज़ी अंदर हलिया जंहिंजी अख में अञा घोड़ो न आयो गाज़ी तो चवे मां कीअं अचां जो इन ज़ैनब क़ामत इंद अखीहा मौला अंदर न घुराए जो ज़ैनब भाउ जे मथां बीठल मता ज़ैनब जा वार खुलियल हुजनि मता ज़ैनब रोईंदी हुजे सब सदे चओ मौला अॼु ज़ैनब जो रोअण नथो ॾिसी सघे मौला सलाम ज़ैनुल आबिदीन ते जॾहिं यज़ीद चवंदो दसियो हिननि में ज़ैनब कहिड़ी आहे मौला चवंदो चाचा गाज़ी